पंजाब होॾतां नल अथॉरिटी पी लिंक कैनाल बंदि करण बदिरां चश्मा झेलम कैनाल बि खोले छॾियो। इरसा पारां वापडा खे बिजली घर जी अॾावत लाइ T3 ऐं T4 जी NOC जारी थियण बैदि सिंध खे ईंदड़ ख़रीफ़ में पाणीअ जी वधीक खोट भोगण जो ख़दशो। ज़रियनि मूजिबि इरसा जे सलाहकार कमेटीअ जे इजलास में अक्सरियत जे बुनियाद ते पंजाब फ़ैसिलो कराए TP लिंक कैनाल बि खोले छॾियो। सिंध ऐं बलोचिस्तान में पाणी तकरार तां ठाह थी वियो। रुगो खीरथर कैनाल तां पाणी माप वरिती वेंदी। कराचीअ में थियल इजलास में जाम ख़ान शोरो बलोचिस्तान जे आबपाशी वज़ीर शिरकत कई। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि अफ़गानिस्तान जी सूरत हाल बाबति आला सतही इजलास वफ़ाक़ी वज़ीर ऐं आला अस्करी क़यादत बि शरीक। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद जी मुल्की अमन अमान जी सूरत हाल ते ब्रीफिंग शौक़त तरीन मुआशी सूरत हाल खां आगाह कयो। 16,000 खां वधीक बरतरफ़ कयल मुलाज़िम बहाल थींदा या न, सुप्रीम कोर्ट सुभाणे फ़ैसिलो ॿुधाईंदी। वफ़ाक़ी हुकूमत पारां ग्रेड 1 खां 7 ताईं जे मुलाज़िमनि खे बहाल करण जी तजवीज़। MQM जे औरत कारकुननि जे मकानी निज़ाम वारे नए क़ानून ख़िलाफ़ रैली। MQM अॻुवाण आमिर ख़ान चयो आहे त जाली अक्सरियत ज़रिए असेंबलीअ मां मकानी निज़ाम वारो बिल पास करायो वियो। असां 2013 वारे मकानी निज़ाम जी बि मुखालिफ़त कई। MQM कराचीअ जी खैरख्वाह नाहे शहर खे मुतहदा बानीअ वारे दौर में वठी वञणु चाहे थी। हुननि दहशतगर्दनि खे ॿीहर दहशतगर्दी करणु न ॾींदासीं। ही मुअला आहिनि, कहिड़ी धमकी ॾींदासीं। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त बिल ते तनक़ीद ऐं एहतिजाज करणु सभिनी जो हक़ आहे, पर लिसानियत पैदा करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। 8 मोरी हाई स्कूल में मीर मोहम्मद टालपुर जे हेडमास्टर उस्ताद लियाकत अली बिरोईअ जे रिटायर्ड थियण खां पोइ हाई स्कूल जे स्टाफ पारां अलविदाई पार्टी ॾिनी वई। उन मौक़े ते हिकु पुरवकार तक़रीब रखी वई, जंहिंजा महिमान ख़ासि अॻूणो नाज़िम तहलका दौड़ खुरम यार मोहम्मद बिरोई, गस्टा ज़िले SBA जे सदर मीर ख़ान ज़रदारी, पेटे अलफ़ ज़िले जे सदर सालिम ज़रदारी, अॻूणो डायरेक्टर एजुकेशन गुलाम रसूल गिरियो जिन हुया। उन मौक़े ते अॻुवाणनि तक़रीर कंदे चयो त उस्ताद लियाकत अली बिरोई हिकु बहितरीनु आलमी शख़्स आहे। स्कूल जी तरक़ीअ में उन जूं वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि। एजुकेशन मां रिटायर्ड थी वियो आहे, लेकिन असांजे दिलनि मां कॾहिं बि रिटायर्ड कोन थींदो। उस्ताद लियाकत अली बिरोईअ जी कोशिशुनि सां हीअ स्कूल टॉप स्कूलनि में शामिल थी वियो आहे ऐं उन स्कूलनि मां शागिर्द मुख़्तलिफ़ खातनि में मुल्क जो नालो रोशन कयो आहे। उन मौक़े ते स्टाफ पारां उस्ताद लियाकत अली बिरोईअ खे पटको पारायो वियो ऐं मुअज़्ज़िज़नि उस्ताद लियाकत अली बिरोईअ खे टोपियूं अजरकनि जा तोहफ़ा पिणु पेश कया। उन खां अॻु मीर अब्दुल लतीफ़ सियाल, आशिक़ अली चांडियो, नज़ीर अहमद सोलंगी, फारूक बिरोई ख़िताब कयो, जॾहिं त तक़रीर में पेटे अलफ़ अॻुवाण उस्ताद मोहम्मद अशरफ बिरोई, आल सिंध बिरोई वेलफेयर जे मरकज़ी अॻुवाण हिदायतुल्लाह बिरोई, एडवोकेट अली नवाज़ बिरोई, प्रेस क्लब 8 मोरीअ जे सदर कादिर बख्श बिरोई, मौलाना रज़ा मोहम्मद बिरोई, शहरी इत्तेहाद जे सदर बरकत अली बिरोई, 8 मोरी समाजी इत्तेहाद जे चेयरमैन वडेरा हुज़ूर बख्श बिरोई, बेजल जयपाल, डॉक्टर आसिफ वाराई, सहाफ़ी इनायतुल्लाह बिरोई, सहाफ़ी गुलाम सरवर खासकेली, सहाफ़ी शाह मोहम्मद शाह, सहाफ़ी अली हसन बिरोई, सहाफ़ी रहीम चांडियो, हाजी अली मुराद चांडियो, एडवोकेट इकबाल चांडियो, कामरेड एज़म चांडियो ऐं ॿिया तक़रीब में शरीक हुया। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद आमिर हुसैन पांवर नवाब शाह जे शहरनि खे पीअण जे साफ़ पाणीअ जी फ़राहमीअ खे यकीनी बणाइण लाइ अल्ट्रा वाटर फिल्ट्रेशन प्लांट ऐं रोडी कैनाल वाटर सप्लाई स्कीम जो दौरो करे रोडी कैनाल वाटर सप्लाई स्कीम जे दौरे जे मौक़े ते डिप्टी कमिश्नर वास्तेदार अमलदारनि खे हिदायत कई त रोडी कैनाल में वाटर सप्लाई स्कीम जो रहियल कमु जल्द मुकमल करे नवां लॻायल 7 मोटरनि खे जनवरीअ ताईं फ़ाल बणायो वञे। ऑल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स यूनियन नवाब शाह ज़ोन पारां मक़ामी शादी हाल में कोठायल इजलास खे ख़िताब कंदे हाइड्रो वर्कर यूनियन जे मरकज़ी सदर अब्दुल लतीफ़ निज़ामानी चयो आहे त IMF जी एजेंडा ते अमल कंदे इमरान ख़ान वापडा जे निजकारीअ में दिलचस्पी वरिती। माज़ीअ जूं हुकूमतूं त निजकारीअ में नाकाम वयूं आहिनि, वापडा जी मौजूदा हुकूमत खे संदसि ख़्वाहिश पूरी करणु ॾियो। अब्दुल लतीफ़ निज़ामानी वधीक चयो त निजकारीअ जे नए निज़ाम तहत भर्ती कयल मुलाज़िमनि जूं पघारूं मुक़ररु कयूं वेंदियूं। मुलाज़िमनि खे रिटायर ऐं पेंशन जा पैसा न मिलंदा। हुन चयो त मुल्क में इदारनि जी बहितरी ऐं बिजली चोरीअ खे रोकण ऐं मुल्क दुश्मननि खे बेनक़ाब करण लाइ असां सभिनी खे गॾिजी कमु करणु घुरिजे। नवाब शाह भरिसां ॻोठ शेर मोहम्मद बिरोईअ जे रहवासियुनि पारां CIA पुलिस नवाब शाह में वई ज़ियादतुनि ख़िलाफ़ नवाब शाह प्रेस क्लब
टायरनि खे बाहियूं ॾेई एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे सख़्त नारेबाज़ी कई। अली दोस्त बिरोही, हबीबुल्ला बिरोही, ज़ुबैर बिरोही, अब्दुल रहमान बिरोही, फतह मोहम्मद बिरोही ऐं ॿियनि चयो त CIA पुलिस नवाब शाह मनशियात जे कूड़े केस में असांजे ॿिनि नौजवाननि खे इरफान बिरोही ऐं अली अहमद बिरोहीअ खे ज़बरदस्ती खणी विया आहिनि, जॾहिं त हिन वक़्तु पुलिस असांजा नौजवान आज़ादु करण लाइ रिश्वत घुरी रही आहे। हुननि चयो त पुलिस एहलकार ज़फ़र ज़रदारी असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे, जंहिंजे लाइ केर बि कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। हुननि मुतालबो कयो त जेकॾहिं असांजे नौजवाननि खे आज़ादु न कयो वियो त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो, जंहिंजी ज़िम्मेवार CIA पुलिस ते हूंदी। बल्दिया नवाब शाह जे कचनि मुलाज़िमनि पारां पको न करण ऐं वक़्त ते पघारूं न मिलण ख़िलाफ़ मुबारक रिंद, आसिफ मला, मुनीर शाह, नियाज़ भगवान, आसिफ सिंधी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो आहे त असां बल्दिया नवाब शाह जा 120 कचा मुलाज़िम आहियूं, जेके असां गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां कमु करे रहिया आहियूं, लेकिन असांखे पको नथो कयो वञे। हुननि चयो त बल्दिया नवाब शाह में ठेकेदार सिस्टम ते ख़तमु कयो वञे, छो त ठेकेदार असांखे वक़्त ते पघारूं नथा ॾियनि, जॾहिं त असांखे केतिरा ई महीना पघारुनि लाइ रुलाइनि था। हुननि चयो त असां खां पोइ ईंदड़ पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे पको कयो आहे, लेकिन असांखे पको नथो कयो वञे। हुननि मुतालबो कयो त असांखे पको करे वक़्त ते पघारूं ॾिनियूं वञनि।